नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में मेंबर क़ौमी असेंबली चेयरमैन पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी मीर ख़ालिद अहमद खान लुंड की सदारत हेठि DC ऑफिस मीरपुर माथेलो में पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटी की अहम गॾिजाणी मुनक़द थी गुज़री है, जंहिंमें कोरोना वायरस के पेश नज़र एहतियाती तदाबीरनि तौर आइसोलेट में हुजण सबब MNA सरदार मोहम्मद बख्श खान मेयर ऑनलाइन शिरकत कई है। जॾहिं त गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला ऐं मारी पेट्रोलियम कंपनी के अमलदारन समेत असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथेलो पिण शिरकत कई है। इन मौके ते मेंबर क़ौमी असेंबली मीर ख़ालिद अहमद खान लुंड खिताब कंदे चयो है त मारी पेट्रोलियम कंपनी पारां जारी कयल फंड तहत जल्द से जल्द तरक्याती कम शुरू कराया वञनि त जीअं हितां जी माण्हुनि खे लाभ हासिल थिए। हिन चयो त ज़िले घोटकी जा अक्सर रोड तबाह थियल आहिनि, इन करे सिंध हुकूमत पॉलिसी मूजिब तबाह थियल रोडनि ते तहमीर जे हवाले सां गौर कयो वेंदो, जॾहिं त अवाम खे सिहत तैलीम ऐं पीअण जो साफ़ पाणी फिराम अवलीन तरजीह हुंदी। गॾिजाणी दौरान मेंबर क़ौमी असेंबली सरदार मोहम्मद बख्श खान मेयर ऑनलाइन गुफ्तगू कंदे चयो है त ज़िले जी अवाम जा बुनियादी मसला फौरी तौर ते हल करण जूं कोशिशूं कबियूं। ख़ास तौर ते सेहत ऐं तैलीम वारे शोबे में तरजीह बुनियादनि ते कम करण जी ज़रूरत है त जीअं अवाम खे वध खां वध फ़ाइदो मिली सघे। इन मौके ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान अब्दुल्ला खिताब कंदे चयो है त मारी पेट्रोलियम कंपनी पारां जारी कयल फंड तहत ज़िले जे अस्पतालनि खे अपग्रेड करण, हर देह में RO प्लांट लॻाइण समेत ज़िले जे ज़हनी ऐं मुस्तहक शागिर्दनि खे मुस्तहक बुनियादनि ते स्कॉलरशिप फराहम करण जूं तजवीज़ूं गौर हेठि आहिनि, जॾहिं त तरक्याती कमनि बाबति अवाम खां दरख़्वास्तूं पिण वसूल कयूं वेंदियूं, जंहिं ते फ़ैसिलो करण कमेटी जो इख्तियार हूंदो। इन मौके ते कमेटी पारां इत्तफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो त 10 ॾींहंनि बाद गॾिजाणी मुनक़द करे तरक्याती कम शुरू करण जे सिलसिले में हतमी फ़ैसिला कया वेंदा।